उडेरोलाल स्टेशन में पीटीआई लेडीज़ विंग जी अगवान नरगिस नाज़ यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन ऐं टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन में बलदियाती इलेक्शन में मखदूम जमील ज़मा जे पैनल जी मुकम्मल हिमायत करे छॾी। उन मौके ते नरगिस नाज़ ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों भेरो उडेरोलाल स्टेशन में पढ़ियल लिखियल उम्मीदवार मैदान ते लथा आहिनि, जिन खे खुलियल नमूने सपोर्ट कंदासीं। यूसी उडेरोलाल स्टेशन ते चेयरमैन लाइ उम्मीदवार इज़्ज़त अली ब्रह्माणी चयो त असांखे मौक़ो मिलियो त टाउन कमेटी ऐं यूसी उडेरोलाल स्टेशन में कम करे ॾेखारींदासीं। हुन चयो त माज़ी में चूंडियल नुमाइंदनि जी कारकर्दगी बिल्कुलु ज़ीरो आहे। इन मौक़े ते टाउन कमेटी जे टिनी वार्डनि ते बीठल उम्मीदवारनि एडवोकेट गुलाम सरवर खुश्क, इरफान गुलाब उमराणी ऐं दीवान लेखराज ॻाल्हाईंदे चयो त कामयाबी खां पोइ स्टेशन वारनि खे कम करे ॾेखारींदासीं। हुननि चयो त शहर ऐं यूसी में खोड़ अहिड़ा मसइला आहिनि जिन असां अवलियती बुनियादनि ते हल कराईंदासीं।